लूका जे मुताबिक़ ख़ुशख़बरी। लूका अध्याय पहिरियों। शुरूआत। हे थियोफिलुस, जेके घटनाऊं असांजे विच में थियूं आहिनि उन घटनाउनि खे चङनि ई ॼणनि लिखण में असांजी मदद कई आहे। इहे घटनाऊं उन्हनि असां वटि उहो ई पहुचायूं जीअं उहे थियूं हुयूं। इन घटनाउनि खे असां वटि जंहिं पहुचायो उन्हनि इहे घटनाऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं हुयूं ऐं उहे प्रभुअ जे वचन खे माण्हुनि में प्रचार करे परमेश्वर जी सेवा कंदा हुआ। इन करे हे आदरणीय थियोफिलुस, मूंखे बि इहो मुनासिब लॻो कि उन सभु घटनाउनि जो सॼो हाल शुरूआत खां सुठी तरह जांचे करे तुंहिंजे लाइ तरतीब सां लिखां, ताकि तोखे ख़बर पए जिन घटनाउनि जी सिख्या तूं पाती आहे उहे केतिरियूं पकियूं आहिनि। यूहन्ना जे ॼमण जो ऐलान। यहूदिया क्षेत्रनि जे राजा हेरोदे जे समय में अबिया याजक जी टोलीअ में जकरिया नाले जो हिकु याजक हो। उन जी ज़ाल जो नालो एलशिबा हो ऐं उहा हारून जे वंश जी हुई। उहे ॿई परमेश्वर जी नज़र में धर्मी हुआ ऐं प्रभुअ जी सभु आज्ञाउनि ऐं नियमुनि जो ईअं पालन कंदा हुआ कि केर बि उन्हनि खे ॾुआरी न चई सघंदो हो। पर उन्हनि खे कोई बि औलाद न हुई, छोकी एलशिबा बांझ हुई ऐं उहे ॿई ॾाढा ॿुढा थी विया हुआ। हिकु ॾींहुं जॾहिं जकरिया पंहिंजी टोलीअ जी वारीअ ते मंदर में परमेश्वर जी हुज़ूरीअ में याजक जो कमु पियो करे, त याजकनि जी रस्म जे मुताबिक़ चिठी जकरिया जे नाले ते निकिती कि उहो प्रभुअ जे मंदर में अंदरि वञी करे धूप ॿारे। जॾहिं जकरिया मंदर में अंदरि धूप ॿारे पियो त उन ई वक़्तु माण्हुनि जी सॼी टोली ॿाहिरि प्रार्थना करे रही हुई। सो ओॾीमहिल ई प्रभुअ जो हिकु स्वर्गदूत धूप जी वेदीअ जे साॼे पासे उन खे बीठल ॾिसण आयो। जकरिया उन खे ॾिसी घबराइजी वियो ऐं ॾाढो ॾकी वियो। पर स्वर्गदूत उन खे चयो, हे जकरिया, ॾक न, तूं जेकी प्रार्थना करीं पियो उहा परमेश्वर ॿुधी वरिती आहे। तुंहिंजी ज़ाल एलशिबा खे तो मां हिकु पुटु ॼमंदो ऐं तूं हुन जो नालो यूहन्ना रखजांइ। उन जी वजह सां तोखे ॾाढो आनंद मिलंदो ऐं उन जे ॼमण जी वजह सां ॾाढा माण्हू बि आनंदित थींदा, छोकी तुंहिंजो पुटु परमेश्वर जी नज़र में महान थींदो। उहो दाखरस ऐं शराब कॾहिं न पीअंदो ऐं हू माता जे कोख मां ई पवित्र आत्मा सां भरियल हूंदो। उहो इज़राइल जे घणनि ई माण्हुनि खे पंहिंजे प्रभु परमेश्वर ॾांहुं फेरींदो। उहो प्रभु परमेश्वर जे लाइ उन ई सामर्थ जी आत्मा सां भरिजी करे कमु कंदो जेकी एलिया भविष्यवक्ता सां गॾु हुई। हू माता पिता जो दिलि उन्हनि जे ॿारनि जी तरफ़ मोड़ींदो ऐं आज्ञा न मञण वारनि खे उन राह ते खणी ईंदो जीअं धर्मी सोचींदा आहिनि, ऐं उहो ईअं करे प्रभुअ जे लाइ हिकु लाइक़ु प्रजा तयारु कंदो। इन ते जकरिया स्वर्गदूत खां पुछो, जेको तूं चई रहियो आहीं इन ॻाल्हि जी छा निशानी आहे कि मां विश्वास करे सघां, छोके मां त ॿुढो थी वियो आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बि ॿुढी थी वई आहे। स्वर्गदूत हुन खे जवाबु ॾिनो, मां जिब्राइल आहियां, जेको परमेश्वर जे हुज़ूरीअ में सदाई बीठो हूंदो आहियां। हुन मूंखे तो वटि इन करे मोकिलियो आहे कि मां तोसां ॻाल्हायां ऐं तोखे इहा ख़ुशख़बरी ॾियां। हाणे ॿुध, जंहिं ॾींहं ताईं इहे ॻाल्हियूं पूरियूं न थींदियूं तेसि ताईं तूं ॻाल्हाए न सघंदे ऐं गुंगो रहंदे, छोके तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते जेकियूं पंहिंजे समय ते पूरियूं थींदियूं विश्वास न कयो अथई। जेके माण्हू मंदर जे ॿाहिरि बीठा हुआ उहे जकरिया जो इंतज़ारु पिया कनि ऐं उन्हनि खे ॾाढो ताजुब थियो कि उन खे अंदरि हेॾी देरि छो लॻी आहे। जॾहिं उहो ॿाहिरि आयो त उहो उन्हनि सां कुझु ॻाल्हाए न सघियो। सो उहे सम्झी विया कि उन ज़रूरु मंदर में कोई दर्शन ॾिठो आहे। उहो उन्हनि खे इशारा कंदो रहियो पर हिकु अखर बि ॻाल्हाए न सघियो। पोइ जॾहिं मंदर में उन जी सेवा करण जा ॾींहं पूरा थिया त हू यरूशलेम छॾे करे पंहिंजे घर हली वियो। कुझु वक़्त खां पोइ जकरिया जी ज़ाल एलशिबा पेट सां थी ऐं 5 महीननि ताईं घर खां ॿाहिरि माण्हुनि जे विच में न वई ऐं पंहिंजे पाण खे ईअं चवण लॻी कि प्रभुअ जी महिर जे करे मां पेट सां थी आहियां ऐं इन्हनि ॾींहंनि में प्रभुअ ईअं करे माण्हुनि जी टोकुनि खां मुंहिंजी जिंद छॾाई अथई। यीशुअ जे ॼमण जो ऐलान। जॾहिं एलशिबा जो 6 महीनो चालू हुयो तॾहिं परमेश्वर जे तरफ़ां जिब्राइल स्वर्गदूत खे गलील क्षेत्र जे नासरत नगर में हिकु कुंवारीअ ॾे मोकिलियो वियो, जंहिंजी मङणी दाऊद जे वंशज जे यूसुफ नाले जे हिकु माण्हूअ सां थी हुई। उन कुंवारीअ जो नालो मरियम हो। स्वर्गदूत उन खे अची करे चयईं, आनंद मनाए ऐं ख़ुशि थी, छोकी परमेश्वर जो वॾो अनुग्रह तुंहिंजे मथां थियो आहे। प्रभु तोसां गॾु आहे। पर मरियम इहे वचन ॿुधी घबराइजी वई ऐं सोचण लॻी, इन ॻाल्हियुनि जो छा मतिलबु आहे। स्वर्गदूत उन खे चयो, हे मरियम, ॾक न, छोकी परमेश्वर जो अनुग्रह तुंहिंजे मथां थियो आहे।
तूं पेट सां थींदीअ ऐं तोखे हिकु पुटु ॼमंदो। तूं हुन जो नालो यीशू रखजांइ। उहो महान थींदो ऐं परम प्रधान परमेश्वर जो पुटु चवाइजंदो। प्रभु परमेश्वर हुन खे राजा ठाहींदो, जीअं हुन जे अबे ॾाॾे राजा दाऊद खे ठातो हुअईं। उहो याकूब जे वंश ते सदाईं राज कंदो ऐं हुन जे राज जो कॾहिं बि अंत न थींदो। पर मरियम स्वर्गदूत खां पुछईं, इहो कीअं थी सघंदो आहे? मां त अञा कुंवारी आहियां। स्वर्गदूत हुन खे जवाबु ॾिनो, पवित्र आत्मा तुंहिंजे मथां लवंदे ऐं परम प्रधान परमेश्वर जी सामर्थ तो में कमु कंदी। इन करे उहो ॿारु जेको ॼमंदो उहो पवित्र ऐं परमेश्वर जो पुटु चवाइजंदो। ॾिस, मां तोखे इहो बि थो ॿुधायां कि तुंहिंजी माइटियाणी एलशिबा खे बि ॿुढापे में पुटु ॼमण वारो आहे, जंहिंजे लाइ ईअं चयो वेंदो हो कि उहा ॿारु पैदा न करे सघंदी। उन जो इन वक़्तु 6 महीनो आहे, छोकी परमेश्वर जे लाइ कुझु बि नामुमकिन कोन्हे। तॾहिं मरियम स्वर्गदूत खे चयो, ॾिस, मां त प्रभुअ जी दासी आहियां, जीअं तूं मूंखे चए उअं ई मूंसां थिए। उन खां पोइ स्वर्गदूत मरियम वटां हली वियो। मरियम जो एलशिबा खां मिलण वञणु। उन खां पोइ मरियम बिना देर कहे पहाड़ी इलाइक़े में यहूदिया क्षेत्रनि जे हिकु नगर ॾांहुं वञण जे लाइ तयारी कयईं। उते उहा जकरिया जे घर में वई ऐं एलशिबा खे नमस्कार कयईं। जीअं ई एलशिबा मरियम जो नमस्कार ॿुधो त ओॾीमहिल ई ॿार उन जे पेट में आनंद सां टिपो ॾिनो ऐं एलशिबा पवित्र आत्मा सां भरिजी वई। एलशिबा उत्साह में वॾे आवाज़ सां मरियम खे चयईं, तूं सभिनीनि स्त्रियुनि में सभिनीनि खां वधीक धन्य आहीं ऐं धन्य आहे इहो ॿारु जेको तुंहिंजे पेट में आहे। इहो अनुग्रह मुंहिंजे मथां कीअं थियो, छोकी मां इन लाइक़ु न आहियां कि मुंहिंजे प्रभुअ जी माता मूं वटि अचे। जीअं ई तुंहिंजे नमस्कार जी आवाज़ मुंहिंजे कननि में पई त ओॾीमहिल ई ॿार मुंहिंजे पेट में आनंद सां टिपो ॾिनई। धन्य आहीं तूं, छोकी तूं इहो विश्वास कयो आहे कि जेके ॻाल्हियूं प्रभुअ तोखे चयूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं। मरियम जो स्तुति गीत। तॾहिं मरियम ईअं चवण लॻी, मां पूरे दिलि सां प्रभुअ जी महिमा थी कयां ऐं मुंहिंजी आत्मा मुंहिंजे उद्धारकर्ता परमेश्वर में आनंदित आहे, छोकी प्रभुअ पंहिंजी दासीअ जे निमाणेपन जे मथां ध्यानु लॻायो आहे। इन करे हाणे हर पीढ़ीअ जा माण्हू मूंखे धन्य चवंदा, छोकी सर्वशक्तिमान परमेश्वर मुंहिंजे लाइ इहे महान कम कया आहिनि। हुन जो नालो पवित्र आहे। परमेश्वर जी दया हुन जे आदर करण वारनि जे मथां ऐं उन्हनि जी पीढ़ियुनि खां पीढ़ियुनि जे मथां बि रहंदी आहे। प्रभुअ पंहिंजो सामर्थ ॾेखारियो आहे ऐं जंहिंजो मन घमंड सां भरियल आहे उन्हनि खे उहो तितर बितर कंदो आहे। हुन राजाउनि खे उन्हनि जे सिंघासन तां किरायो आहे ऐं जेके निमाणा आहिनि उन्हनि खे हुन ऊंचो कयो आहे। हुन बुखायलनि खे सुठी शयूं पेट भरे ॾिनियूं अथई, पर शौकारनि खे हुन ख़ाली हथ मोटाए छॾियो अथई। हुन पंहिंजे सेवक इज़राइल जी पीढ़ीअ जी सहायता कई आहे। ईअं करे हुन पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ पंहिंजी दया खे यादि रखियो अथई, जेकी अब्राहम ऐं उन जे वंश ते सदाईं रहंदी, जीअं त हुन असांजे अबनि ॾाॾनि खे चयो हो। मरियम लॻभॻि 3 महीननि ताईं एलशिबा सां गॾु रही। उन खां पोइ उहा पंहिंजे घर नासरत नगर में मोटी वई। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जो जनम। जॾहिं एलशिबा जे ॿार ॾियण जो वक़्तु पूरो थियो त उन हिकु पुट खे जनम ॾिनई। एलशिबा जे पारे वारनि ऐं मिट माइटनि जॾहिं इहो ॿुधो कि प्रभुअ उन जे मथां वॾी दया कई आहे त संदसि सां मिली करे आनंद मनायो। पोइ 8 ॾींहं ते उहे ॿार जो खतनो करण आया ऐं उन जो नालो संदसि जे पिता जे नाले ते जकरिया रखणु चाहियूं, पर उन ॿार जी माता उन्हनि खे चयो उन जो नालो यूहन्ना रखियो वञे। इन ते उन्हनि चयो, इन नाले जो त तव्हांजे माइटनि में कोई बि कोन्हे। तॾहिं उन्हनि ॿार जे पिता खां इशारनि में पुछो कि तूं इन जो नालो छा थो रखणु चाहीं? जकरिया उन्हनि खां स्लेट घुरायईं ऐं उन ते लिखियईं, इन जो नालो यूहन्ना आहे। इन ते सभु ताजुब में पइजी विया। ओॾीमहिल ई जकरिया जी ज़बान खुली वई ऐं हू वरी ॻाल्हाइण लॻो ऐं परमेश्वर जी स्तुति करणु लॻो। इहो सभु ॾिसी उन जे आसे पासे वारा सभु ताजुब में पइजी विया ऐं ॾाढो ॾकी विया। इहे सभु ॻाल्हियूं यहूदिया क्षेत्रनि जे सभिनीनि पहाड़ी इलाइक़नि में फैलिजी वयूं। जिन बि इहो ॿुधो उहे पंहिंजे दिलि में वीचार करे चवण लॻा, हे ॿारु वॾो थी करे छा ठहंदो, छोकी प्रभुअ जो सामर्थ इन सां गॾु आहे। जकरिया जो गीत। यूहन्ना जो पिता जकरिया पवित्र आत्मा सां भरिजी वियो ऐं भविष्यवाणी करणु लॻो कि धन्य आहे इज़राइल जो प्रभु परमेश्वर, छोकी हुन पंहिंजी प्रजा इज़राइल जे मथां रहम जी नज़र कई आहे ऐं उन्हनि खे छुटकारो ॾिनो अथई।
हुन पंहिंजे सेवक दाऊद जे वंश मां असांजे लाइ हिकु सामर्थी उद्धारक मोकिलियो आहे। जीअं त उहो पंहिंजे पवित्र भविष्य वक्ताउनि जे द्वारा जगत जी शुरूआत खां चवंदो आयो आहे कि उहो असांखे दुश्मननि खां बचाईंदो ऐं सभिनीनि वेर रखण वारनि जे हथनि मां छॾाईंदो। उहो असांजे अबनि ॾाॾनि सां कयल पवित्र वाचा खे यादि कंदो ऐं उन्हनि जे मथां रहम कंदो। परमेश्वर कसम खाई असांजे ॾाॾे अब्राहम खे चयो हुई कि परमेश्वर असांखे दुश्मननि जे हथनि मां छॾाईंदो ताकि बिना कोई डप जे असां हुन जी सेवा करे सघूं ऐं असां हुन जे साम्हूं जीवन भर पवित्र ऐं धार्मिकता सां गॾु रही सघूं। हे मुंहिंजा पुट, तूं परम प्रधान परमेश्वर जो भविष्य वक्ता चवाइजंदे। तूं प्रभुअ जे अचण खां पहिरियों हुन जे लाइ रस्तो तैयार कंदे ऐं हुन जे माण्हुनि खे उद्धार पाइण जो ज्ञान ॾींदे कि उद्धार उन्हनि खे पापनि जी माफ़ीअ जे द्वारा मिलंदो। इहो असांजे परमेश्वर जी वॾी दया जी वजह सां थींदो। दया जी वजह सां ई असांजे लाइ हिकु नए ॾींहं वांगुरु आसमान मां रोशनी ज़ाहिर थींदी ताकि उन्हनि जे मथां जेके अंधकार ऐं मौत जी छाया में वेठल आहिनि उन्हनि खे ज्योति मिले ऐं असांजे लाइ शांतीअ जे रस्ते जी अॻुवाई थिए। यूहन्ना शरीर में वधंदो वियो ऐं आत्मा में मजबूत थींदो वियो ऐं इज़राइल ते प्रगट थियण जे ॾींहं ताईं बयाबान में रहियो।